पर मुझा दोस्त अजीज जीजल अमड़ ओहा थई जन के अमड़ नाहे उन्हन खां पुछ त अमड़ छाखे चइबो आ। ओ मुझा दोस्त अजीज जीजल मां एडी त अजीमा एडी त अजीमा जो सुने मूसा कलीमुल्लाह के भी मुझे करीम रब जदे एक दफो कोहे तूर ता मुलाकात करे मोटंदो आ हुकुम थींदो आ ओ मुझा सोना नबी मूसा जी मुझा करीम रब जदे वरी कोहे तूर ते अची जबल ते संभाले संभाले कदम रख जा। मुझा करीम रब मां कदम त सदाई संभाले रखंदो हां। हिन दफे हुक्म अजीबा जवाब मिलंदो आ ओ मुझा सोना मूसा वरी जॾहिं तू ईंदे उन खां अॻु में तुंहिंजो करीम रब तुंहिंजे अमड़ खे पाण ॾे घुराए छॾींदो। ओ मुझा मौला मुझी जी जल अमड़ त पांजे घर हुंदी आ मूसा गॾु कॾहिं भी कान आई आ। हुक्म थींदो आ ओ मुझा सुणा नबी हुंदी त घर में आ पर जीअं तू दर खां निकरंदो आ तीअं तुंहिंजी अमड़ झोलड़ियूं खणी चवंदी आ ओ मुझा मौला मुझे मूसे जी पारत थई। वा तुझी जीजल अमड़ जॾहिं मां बेनियाज़ रब जे दरबार में दुआऊं घुरंदी आ प्यारो त मां रब खे आहीं पर तुझे अमड़ जे दुआउनि जे करे मां अल्लाह पंहिंजे फरिश्तन खे हुक्म ॾींदो हां उहे तुझे कदमनि जे हेठों पर विछाईंदा आहिनि जन ते चढ़ी तूं अचे पहुचंदो आ। वरी तुझी जीजल कान हुंदी तोखे दुआऊं ॾियण वारी कान हुंदी इन करे पंहिंजा कदम संभाले खणजा। ओ मुसलमान जेकॾहिं अल्लाह जे सुणे नबीअ खे भी जीजल अमड़ जे दुआउनि जी एतिरी ज़रूरत आ ॿुधाए त तोखे असांखे अमड़ जे दुआ जी ज़रूरत आहे या कान्हे। छो त इहो जीजल अमड़ जो प्यारा पो उहा जीजल अमड़ बचड़े खे सॾड़ो करे चवंदी आ ओ मुंहिंजा बचड़ा जहिड़ो आहीं तहिड़ो पाड़े वारनि ॾे न वञिजां मूं अमड़ ॾे हली आ मां तुंहिंजी अमड़ हां। पोइ जेकॾहिं मुंहिंजा दोस्त बचड़ो ॿाहिरि डुही हणी वेही रहे अखियुनि ते हथ ॾेई कूड़ जो रोए न मामा कोन ईंदुमि न मामा कोन ईंदुमि मूंखे ॿुधाए त उहा साॻी जीजल अमड़ पाण ॿाहिरि निकिरंदी भाकुरड़ो बि पाईंदी गलड़ा बि उघंदी ॻोढ़ा बि उघंदी सीने सां बि लाईंदी घर बि वठी ईंदी हंधड़ो बि विछाए ॾींदी कपिड़ा बि मटाईंदी मानड़ी बि ॾींदी पहिरीं पंहिंजे बचड़े खे सुम्हारींदी पोइ पाण आराम कंदी। इहो सच्चा मुसलमान पो जेकॾहिं इन हिकड़ी अमड़ जो एतिरो प्यारा ॿुधाए त मुंहिंजे करीम रब जो प्यार छा हूंदो। बेनियाज़ रब पंहिंजे बानड़नि खे सॾे रहियो आ जीअं दुनिया में जीजल अमड़ पंहिंजे कुर्ब जो इज़हार करे सॾींदी आ त हलिया हलिया केड़ो भी आहीं मुझो ही तू हलिया मुझे जीअ में तुझे ला जायूं हलिया मुझो बेनियाज़ रब भी पंहिंजे सुहिणे क़ुरान करीम में इएं सॾींदो आ या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम। ओ मुझा दोस्त अजीज मुझो बेनियाज़ रब भी सॾे रहियो आ ओ इंसान जहिड़ो आहीं तहिड़ो मुंहिंजो आ
बुधाए त सही मा गर्रक ओ मुझा बाना बुधाए उहा कहिड़ी शइ आ जंहिं तोखे पंहिंजे करीम रब खां परे करे छॾियो आ। मुझो बेनियाज रब पंहिंजे पाक कुरान करीम जे अंदर पंहिंजे बानड़े के सदे पूछे रहियो आ, ओ मुझा बाना ओ मुझा इंसान बुधाए त सही मां अल्लाह तो तोखा पूछा मा गर्रक बिरब्बिकल करीम, मां त करीम आहियां तुझो रब आहियां, तोखे रोज़ी ॾींदड़ आहियां, तोखे सुहिणी सूरत ॾींदड़ आहियां, तूं हंध ते किरंदो आहीं, तोखे सुकून जी निंड ॾींदो हा, तू नंढड़ो हुए तुझे खाइण जे लाइ जीजल तुझे अमड़ जे छातीअ में खीर पैदा करण वारो मां, तू थोड़ो हलण जहिड़ो थे तुझे मुंह में ॾंद ॾियण वारो मां, तू ॻाल्हाइण जेतिरो थे तोखे अकुल ॾियण वारो मां, तू खाइण जहिड़ो थे तुझे लाइ हर शइ पैदा करण वारो मां, ओ मुंहिंजा बाना ॿुधाए त सही उहा ॻाल्हि कहिड़ी आ जंहिं तोखे पंहिंजे करीम रब खां परे करे छॾियो आ। ओ मुसलमान ॿुधाए त कोई जवाब आहे तो असां वटि? ईमानदारी सां ॿुधा, जॾहिं करीम रब इएं सॾे त ओ मुंहिंजा बानड़ा ॿुधाए त सही तोखे कहिड़ी शइ मां करीम रब खां परे कयो आ, तो असां वटि कोई जवाब कोन्हे को, मुंहिंजो सुहिणो रब तोखे वरी पाण जवाब ॾेई ॿुधाईंदो आ। या अय्युहल्लज़ीन आमनू ला तुल्हिकुम अम्वालुकुम वला औलादुकुम अन ज़िक्रिल्लाह। खबरदार करे रहियो आ मुंहिंजो करीम रब, छो त उनखे ख़बर आ हो अॻे ई ॿुधाए रहियो आ, ओ मुंहिंजा बाना अल्हाक मुतकासुर तोखे ने घणाईअ जे हिर्स गाफ़िल कयो आ। मुझो रब तो ॿुधाए, तू न ॿुधा, मुझो बेनियाज रब तो ॿुधाए, ओ मुझा बाना सब कुछ मां करीम रब वटा अल्लज़ी खलकल मौत वल हयात, तुझे जिंदगी के भी मां अल्लाह पैदा फरमायो आ, त मौत के भी मां करीम रब फरमायो आ। मौत भी मुझे हथ में आ, जिंदगी भी मुझे हथ में आ। व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन कदीर। मुझो सुनो बेनियाज रब फरमाए रहियो आ, ओ मुझा बानड़ा तुझी इज्जत भी मुझे हथ में आ, जिल्लत भी मुझे हथ में आ। मां कादिरे मुतल्लिक आहियां, मुझी मर्जी आ पेनुआ के बादशाह कया, मुझी मर्जी आ बादशाह के पेनू कया, मुझी मर्जी आ। जॾहिं सब कुछ मूं वटा सॼई भी थो हलिया आहीं भी मुझो, पोइ कहिड़ी शइ तोखे मुखों परे कयो आ? जवाब कोन ॾिनोसी। मुझे रब फरमायो त अल्हाक मुतकासुर तोखे घणाईअ जे हिर्स गाफ़िल करे छॾियो आ। हत्ता ज़ुरतुमुल मक़ाबिर, मुझो करीम रब फरमाइंदो आ, ओ घणो घणो करण वारा, ओ घणो घणो करण वारा। रुपयो थई त चवी थो 5 थियन, 5 त चवी थो 1000 थे,
हज़ारा त चवी थो लख थे, लखा त चवी थो करोड़ थे, करोड़ा त चवी थो अरब थे, अरबा त चवी थो खरब थे। तुझो पेट भरजे न थो, मुझो करीम रब थो चवे अल्लाह को मुतकासुर तवा के घणाई जे हिरसा गाफिल करे छड़ियो आ। हत्ता ज़ुरतुमुल मक़ाबिर, हालांकि जेडी मल मुकाम का लगी तो त कबरन में सुतलन खे भी दिसी थो पयो। त इहे भी कदे दुनिया ते हुया, इनन जा घरड़ा भी हुया, रात ॾींहं कमाईंदा भी हुया, के डॉक्टर हुया, के इंजीनियर हुया, के कीअं हुया, के कीअं हुया। आगाह अपनी मौत से कोई बशर नहीं, अरे सामान 100 बरस का एक पल की खबर नहीं। उन बेवफा टुकरे जेला, उन बेवफा टुकरे जमीन जे लाए पांजी रात ॾींहं हिक करे छड़ी थई, जे जेला एतरी बि खबर कान्हे का त अलाए सुभाणे हूंदासीं अलाए कोन हूंदासीं। ओ मुसलमान, ओ मुसलमान, ओ मुसलमान, याद रख इन दुनिया जी जिंदगी 60 साल 70 80 90 100 साल, लेकिन सोच त सही कयामत जो हिकड़ो ॾिहाड़ो 50,000 सालन जो। इन दुनिया जे अंदर बचपन जी उम्र भी कढ, कुराड़प जी उम्र भी कढ, जवानी जा 15-20 साल। इन 15-20 सालन में पांजे पान के किथों को किथे पियो खयो वनी, अन्या भी अकुल वारे जे लाए। छो त मुंहिंजा दोस्त नवाब शाह जहिड़ो शहरा खोड़ हिते इल्म ई अकुल वारा वेठा हूंदो। ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, हिकड़े मिंट जे लाइ सोचो, हिकड़े माण्हूअ खे अहिड़ी ज़मीन मकादे ते ॾिनी वञे जेका कलर वारी भी हुजे, सिम वारी भी हुजे, जंहिंमें आबादी थियण या न थियण जे बराबर हुजे, ऐं हिकड़े माण्हूअ खे पंहिंजी ज़ाती ज़मीन 100 एकड़ हुजे जेका हिक खां हिक भली हुजे। पोइ जेकॾहिं उहो माण्हू पंहिंजे 100 एकड़ ज़मीन ॾे ख़याल ई न करे, रात ॾींहं उन मकादे वारी ज़मीन ते वेठो बंगला ठाहे, हालांकि मकादो वारो चएस तो त ॻाल्हि ॿुध, मकादे ते त ॾियईं थो, पर याद रख जेॾी महिल दिलि चवंदी खसे बि वठंदो सही। पोइ बि जेकॾहिं उहो माण्हू उन मकादे वारी ज़मीन ते रात ॾींहं बंगला ठाहे ऐं पंहिंजी सुहिणी ज़मीन ॾे ख़याल ई न करे, तोखे पंहिंजे पैदा कंदड़ रब जो कसम ॿुधाए त हो बेवकूफ़ आ या अकुलमंद आ। सोची पो जवाब ॾे। ओ मुंहिंजा सुहिणा, पोइ हीअ दुनिया जी ज़िंदगी आरज़िया, इहो घर जंहिंमें रही थो तूं त किराएदार, कल कंहिं ॿिए वटि हुयो, अॼु तो वटा, पर जे ठाही हुई तो आ त इन जो किरायो अदा करे रहियो आं। केॾी महिल सिरूं हणाए, केॾी महिल फर्श ठाराए, केॾी महिल दरड़ा हणाए, केॾी महिल टाइल हणाए, इहो तूं किरायो थो पियो अदा करी। सुभाणे तूं वींदे चढ़ी को ॿियो वेही रहंदो, वरी उहो किरायो अदा कंदो। उहो वींदो, टियों ईंदो, टियों वींदो, चौथों ईंदो। उजड़ गए वो बाग, अरे जिनके लाख माली थे, सिकंदर जब दुनिया से गया तो दोनों हाथ खाली थे। ओ मुझा मुसलमान भा, पो इन घर के सुहिणो रखण जे लाइ रात ॾींहं था तड़पूं, त
पाड़े वारे जे घर में टाइल लगी पया, मुझे घर में छो न मानू टोकू कंदा। सची गाला, पाड़े वारे जे घर में सुफा सेटा, मुझे घर में नाहे मानू टोकू कंदा। पाड़े वारे जे घर में एसी लगी पया, मुझे घर में नाहे मानू टोकू कंदा। ओ यार तुझी सोच भलिया खराब कान्हे का, पर खुदा जे वास्ते एतरो त सोच जह घर में रहन जेला खबर ही कान्हे का। अलाए हिकड़ो डी, अलाए हिकड़ो महीनो, अलाए हिकड़ो साल, अलाए हिकड़ो कलाक उन घर में रहन जेला एतरो कुछ था कयूं, दुनिया जो टोकू बर्दाश्त न था कयूं। उन कब्र जेला सोच जंहिंमें अकेलो सदाई सुम्हणो थई। छा उहो तो असांजो घर ना है? मुसलमान उहो घर ना है छा? शक जी गुंजाइश आ? काई शक जी गुंजाइश काने का, असलु घर त उहो थई। सोहणे लतीफ दाह करे चयो, पोखिणी थई त पोखे, पोखिणी थई त पोखे, अदा न तवी दई मुद चढ़ी, पानी थींदी पोयारो पोए सुकी थींदई सोक, जिते लुणदो सजो लोक मता सिकी हिकड़े संगला। जिया दुनिया जे घर जो फिक्र थो करी त पाड़े वारा तानो न ॾियन, इए कब्र जो भी फिक्र कर मता पाड़े वारा तानो ॾियन त हे नाग बलाऊं कब्र में छो आया थई। उन घर जो भी फिक्र कर, उन घर जे ला भी सोच जेको असली तुझो घर आ, जंहिंमें सदाई तोखे रहणो आ। ओ मुंहिंजा दोस्त, उन परमतड़े इंसान वांगुरु नथी जो पंहिंजे घर के छॾे करे मां तोखां तो पुछां दुनिया जे अंदर ओ कहिड़ो अकुलमंद आ जेको पंहिंजे घर जो ख्याल न करे, गंद सां भरियो पियो हुजे, ॿिए जे घर जी सफ़ाई करे। दुनिया वारा उनखे छा चवंदौ? पागला, बेवकूफा, चरियो वा, पंहिंजे घर जो ख्याल ही नथो करे, वते थो दुनिया जा घर ठाहींदो। ओ मुंहिंजा यार, तू हिन दुनिया में बेशक ठाहे मनो काने का, पर मुंहिंजा दोस्त कुछ उतों जे ला भी ठाहे जिथे कोई गॾु कोन हलंदई। ओ मुंहिंजा सुहिणा, अल्लाह जो नेक बानो शहर में वयो, ॾिठई त विच बाजार में हिकड़ो मजज़ूब बीठो आ, रोई रहियो आ। ओ मजज़ूब छो थो रोई? जवाब ॾिनई ओ पुछण वारा, इहा दर्द जी कहानी न पुछ त छो थो रोआं। ची ॿुधाए छो थो रोई? चे इन ला थो रोआं त हिन बानन ऐं अल्लाह जे विच में को ठाह कराया। चे पो रोई छो थो? चे रोआं इन जे ला थो त मालिक त मञी वयो आ, पर ही बानो मञे ई नथो। मालिक त चए थो त जहिड़ो वा तहिड़ो चवीस, रुगी मुंहिंजे दरड़े ते अचे, तौबह करे, अखिड़ियूं आलियूं करे, त मां अल्लाह न रुगी उन जा गुनाह माफ़ कयां, पर पंहिंजे रहमतुन सां माला माल करे छॾियांस। दुनिया जूं मिड़ई परेशानियूं दूर करे छॾियांस। जहिड़ो आ तहिड़ो अचे मूं ॾे, पर हे इंसान जो ॿुधे ई कोन थो, ॿुधी अणॿुधी थो करे। 4-5 ॾींहं गुज़रिया, को कज़ियो थियो, पाड़े जो माण्हू खणी मुकाम में पहुता। उहो नेक शख्स मुकाम में वयो, ॾिसे त साॻियो मजज़ूब जो मुकाम में वरी रोई रहियो आ। ओ मजज़ूब, बाजार में भी रोई पियो, अज मुकाम में भी रोई थो।
चे छा कया मामिलो हुते भी सागियो हिते भी सागियो। हुते मामिलो मालिक मञे पियो खालिक मञे पियो पर मखलूक न पई मञे। यार हिते मामिलो कुछ मट थी वयो आ, मखलूक त मञी वेठी आ पर जो खालिक मञण जे लाइ तैयार नाहे। ओ मुसलमान उन खां पहिरियों जो सब तुझे हथ मां निकरी वञे। अल्लाह जे ज़ात जिंदगी ॾिनी थई, सेहत ॾिनी थई, तौफीक ॾिनी थई। तौबह कर, पराओ हक न खा, कैसा जुल्म न कर, कैसा ज्यादती न कर। अल्लाह जो जिक्र कर, मुझे महबूब ते दुरूद पढ़ त मुझो रब तुझा मिड़ई कम खैर सां तय करे छॾींदो। कंहिंखां बि पुछ दादा तू भला नमाज छो नथो पढ़ी? कदें कहीं इं चयो त नमाज पढ़ने में नुकसान आ। बुधा मुसलमान रोजा छो नथो रखी? चयो थई त नुकसान आ। बस मयार ॾींदो आ हुन भाड़े शैतान जे मथों तदा बस मिड़ई यार शैतान थो वरगलाए। ओ मुसलमान तू पंहिंजे पाण खे पाण ई न वरगलाए। ॾाहो थी मुसलमान, मुझे करीम रब कुरान करीम में फरमायो आ तो असांजे हाल खां मुझो रब वाक़ुफ़ आ। जेका भी पुछ यार छाजे करे रात ॾींहं हिकु कई थई, चवे तो यार बचड़न जे लाइ कुछ कयां। यार अजीब ज़मानो आ। तू असां भी त कंहिंजा बचड़ा आहियूं या तू असां ये मुकाम मां निकिरी आया हूं? मुसलमान तू असां भी त कंहिंजा बचड़ा आहियूं न। तुंहिंजो असांजो भी त को अबो अम्मा आहे या कोन्हे को? जे कदें तोखे असांखे पंहिंजे बचड़न सां एतिरो प्यार आ त तुंहिंजे असांजे अबे अम्मा खे भी तो असां सां ज़रूर प्यार आ। पो हिकड़े मिंट जे लाइ ईमानदारीअ सां पंहिंजे अबे अम्मा ॾे निहार, उन्हनि खे रब जेके नेमतूं ॾिनियूं उन्हनि ॾे निहार, वरी जेकी रब तोखे ॾिनियूं आहिनि वरी उन ॾे निहार। पो फ़ैसलो कर त तो असांजे अबे अम्मा एतरा घणा पैसा ॾिठा या तो असां ॾिठा, एतरा सुख तुंहिंजे असांजे अबे अम्मा ॾिठा या तो असां ॾिठा। यकीनन तुंहिंजे असांजे अबे अम्मा गुरबत जो वक्त गुज़ारियो, ॾुखन जो वक्त गुज़ारियो, 8 ॾींहं फ्रूट खाईंदा हा, तू असां डेली प्यार अॼ कयूं। पो करीम रब उहो साॻियो आया मटियल आ जवाब ॾे। सोची पो जवाब ॾे। जॾहिं ईमान सां चवी थो त मुझो करीम रब साॻियो आ, पो जंहिं करीम रब तुंहिंजे असांजे अबे अम्मा खां ॾहूण ते तोखे असांखे ॾिनो आ त पो उहो ई साॻियो करीम रब छा तो असांजे औलाद खे छॾे ॾींदो? ॻाल्हाए त सही, छॾे ॾींदो? छा थियो थई मुसलमान? रोज़ी जो ज़ामिन मुझो करीम रब आ। अम्मन हाज़ल्लज़ी यरज़ुकुकुम इन अमसक रिज़्क़ह। मुझो बेनियाज़ रब फरमाइंदो आ जेका असां रिज़्क़ रोज़ी खसे छॾियूं, केरु आ जेको उनखे ॾींदो? बादशाह जे बादशाही तख्त ते वेठो आ। हिकड़ो फ़कीर आयो, चई ओ बादशाह इन दुनिया जे नशे में मस्त लगो पयो आ, कुछ मथे निहार, यार खे याद कर, यार सा प्यार कर, कबर खे याद कर। ॾाढी अकेली थई, ॾाढी अंधारीअ वारी थई, ॾाढी ऊंदाही थई, ॾाढी कलर वारी थई। बादशाह हुक्म ॾिनो हिन चरे के कढो, ही महल में कीअं आयो आ? निहारे चई बादशाह भली कढ, पर हिकड़ो ॾींहुं ईंदो याद कंदे। उन फ़कीर के घर मां कढंदा हल,
मुझे अल्लाह जी बेनियाज़ी निहार। वो बादशाह शिकार ते निकरंदो आ। दौराने शिकार अचानक उन जो घोड़ो बाहोड़ जी पंहिंजे काफ़िले के छड़े करे पंहिंजे मुंह सां डुकंदो आ। एतिरो घाटे झंगल में हलियो वेंदो आ जिते माण्हूअ जो आवाज़ भी कोन ईंदो आ। बादशाह जो साह सुकी वेंदो आ, उन जे करे निड़ी सुकण लगंदी आ। हाणे ईअं महसूस कंदो आ मुंहिंजो साह थो निकिरे। अर्श ॾे निहारे फर्श ॾे निहारींदो आ, ॾिसे साॻियो ई फ़क़ीर आॾो बीठो आ। उन फ़क़ीर निहारे चयुसि, ओ बादशाह ॾे ख़बर अॼु कीअं थो समझी तो वारी बादशाही। चवे तो बादशाही जो न पुछ फ़क़ीर वारो कर, खुदा जे वास्ते आ मशकीज़ पाणीअ जी भरियल थई को हिकिड़ो ढुकड़ो त मूंखे ॾे। उन फ़क़ीर चयुसि ॻाल्हि ॿुध, पाणी त तोखे सॼी मशकीज़ थो ॾियां पर हिकिड़ो वाइदो कर। कहिड़ो? अधु बादशाहीअ जो लिखी ॾे त पोइ पीअण जे लाइ पाणी ॾियां। उन चयो मूंखे पाणी ॾे, मां त हाणे जो हाणे लिखी थो ॾियां। उन चमड़े जो टुकड़ो कढियो, बादशाह अधु बादशाही लिखी ॾिनी जी अचे मशकीज़ पाणीअ जी। उन पाणी जो निड़ीअ वात ते चाढ़ियो त रब जो हुकुम थियो निड़ीअ खां हेठि पाणी लहे ई कोन। जियां ज़ोर ॾे तीअं पाणी ॿाहिरि अचे, दाह करे चई पाणी त लहे ई कोन थो। फ़क़ीर निहारे चयुसि पाणी बि लहंदो पर इन लाइ बि शर्त आ। चई कहिड़ो? चई बकाया अधु बादशाही बि लिखी ॾे त पाणी ॾिस कीअं थो लहे। ओ मुंहिंजा दोस्त, जॾहिं जान जे मथों ईंदी आ न बच्चो याद ईंदो आ न बादशाही याद ईंदी आ। सब भुलजी वेंदे, याद रख मुंहिंजा अदा उन घड़ीअ जे लाइ कुझु कर जॾहिं सभई छॾे वञनि कोई न हुजे पर उन यार सां अहिड़ो नातो ॻंढियल हुजे जो सभई लटे दफ़न करे हलिया वञनि पर उहो यार अचे चवे त ग़म न कर मां जो तोसां गॾु बीठो हां। छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दुनिया में भी उहो तन्हा ऐं निधन को हूंदो आ जेको वफ़ादार जंहिंजो यार न हूंदो आ, जंहिंजो कोई यार न हूंदो आ। ॾुखी टाइम ते निधन को थींदो आ पर जंहिंजो यार हूंदो आ उहो चवंदो आ निधन को नया महल अचे वई आ, ख़ैर आ मुंहिंजो यार जो वेठो आ। दुनिया जे तन्हाईअ खां बचण जे लाइ दुनिया जो यार ज़रूरी आ, कब्र जे तन्हाईअ खां बचण लाइ मदीने जो गमखार ज़रूरी आ। उन पिरीअ सां प्यार ज़रूरी आ। छो त मुंहिंजा दा जिथे मिड़ई छॾे वेंदा लटे वेंदा उते मुंहिंजो महबूब अचे पंहिंजो चेहरो ॾेखारींदो आ। उन फ़क़ीर अचे छा थो चवी? चई सॼी बादशाही थो ॾे, वारो कर मुंहिंजी निड़ी वई। चमड़े जी उहा पर्ची कढी ॾिनई, सॼी बादशाही लिखरायई। फ़क़ीर दुआ घुरी, बादशाह पाणी पीतो, बादशाह हलियो वियो वञी पंहिंजे महल ते वेठो। कुछ वक्त गुज़री वियो, उहो फ़क़ीर साॻियो वेस बदिलाए वरी बादशाहीअ में आयो। तख़्त ते वेठल ॾिसी बादशाह खे चई, ओ बादशाह ख़ुदा जो ख़ौफ़ कर, अल्लाह जे बानन सां ज़ुल्म न कर, अल्लाह जो ख़ौफ़ कर। इन मिस्कीनन मज़लूमन खे विढ़ न, इन्हनि जा हक़ न खा। चई हिन चरे फ़क़ीर खे ॿाहिरि कढो, किथों आयो आ? उन फ़क़ीर पंहिंजे पाण खे जेको वेस बदिलायो हुयो उहा मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन वारी लिखत कढी चई हे कंहिंजी लिखत आ? जेॾी महिल निहारी चे मुंहिंजी आ, चे ॿुधा बादशाही तुंहिंजी आ या मुंहिंजी आ? चे तुंहिंजी आ। जंहिंजे बादशाही चवी थो त तुंहिंजी आ। असां अहिड़ी बादशाहियूं लखें यार जे कदमनि तां घोर करे छॾियूं हने।
त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ये दुनिया जी बादशाही केतिरो बि अमीर हुजे, करोड़पति अरबपति तुझे नवाब शाह जो हुजे, पर जे कॾहिं रुगी कन में सूर पवेस न छॾेस त छा कंदो? कंहिंखे सॾ कंदो? ओ मुंहिंजा मौला, ओ मुंहिंजा करीम रब, ओ मुंहिंजा मेहरबान रब मूं ते रहम कर। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ करोड़पति अरबपति खरबपति हुजे, पर मुझे करीम रब जे दरबार का सवा बी वाट कान्हे का। कंहिंजे ला तो करी? बच्चन जे ला। अल्लाह फरमायो, इन